अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे रहे बालाजी खान मथा हमलो करे रहे बालाजी खान का राबेल जो प्लान कंदो। छा रहे बालाजी खान हाणे मिठल के मारे राबेल के नए से अगवा करे इंदो। छा वरेल खान हाणे मल्हार वारन के आज़ाद कराइंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा थी सके मुझे यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां मुंहिंजे बेल न करंदो काफ़ी असांजो सलाह देती ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों मुझे टाइम वेस्ट न करें हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां शेर दिल जो सारंग ऐं गमदिल के साफ़ साफ़ चई छॾींदो। उन्हनि खे चवंदो त भले तव्हांखे हाणे बालाजी खान मिले या उन जा माण्हू तव्हांखे मिलनि त पोइ तव्हां उन खे लेटाए छॾियो। छो जो असांखे हर हाल में हाणे इन रस बालाजी खान का प्लान करणो आहे। हाणे उन सां बहाना बि राति न आहे करणो। सारंग चवंदो त हा शेर दिल बस तूं परेशान न थिए। अगरि जेकर इहो रस बालाजी खान असांजे रुख चढ़ी वियो त पोइ असां उन खे घुमाए रखंदासीं ऐं उन खां सभु हिसाब किताब पूरा कंदासीं ऐं उन खां पंहिंजा पुराणा प्लान बि कंदासीं। शेर दिल चवंदो त सारंग तूं सही पियो चई। अगरि जेकॾहिं हू मुंहिंजे रुख बि चढ़ी वियो त पोइ मां उन खे बि घुमाए छॾींदुसि। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे मुंशी खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मंठार ऐं राणी खे ॻोल्हे हथ कर। अगरि जेकर उहे तोखे हथ नथा अचनि त पोइ तूं उन मिठल खे बि हथ करे अच। अगरि जेकर तूं मिठल खे हथ करे त पोइ मां उन खे अगवा करे ऐं उन खे मारे उन जी धीउ राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदुसि। मुंशी चवंदो त रस बालाजी खान हाली फ़िलहाल तव्हांखे ईअं करणु न घुरिजे। छो जो तव्हांखे हाली फ़िलहाल पंहिंजी इज़त मोटाइणु घुरिजे। अगरि जेकर तव्हां पंहिंजी इज़त मोटाइण में कामयाब थी विया त पोइ तव्हां भले राबेल सां शादी कयो ऐं पोइ भले तव्हां उन खे पंहिंजो कुंवार बणायो। बहरहाल शेर दिल बि सीने में शींहं जी दिलि रखे वेठो आहे ऐं पोइ हू तव्हांखे मारने जी कोशिशि कंदो। रस बालाजी खान चवंदो त मुंशी शेर दिल खे बि घुमाए छॾींदुसि जीअं मूं नूरल खे घुमायो ईअं ई शेर दिल खे घुमाए मल्हार खे बि घुमाए मिठल जे धीउ राबेल सां बि शादी कंदुसि। तव्हां सां मुंहिंजो फ़ाइदो आहे। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे वरेल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त शेर दिल जे चवण ते तूं जेको आहे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कर। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे आज़ाद न कर त पोइ तूं शेर दिल जो भरोसो हासिल न करे वठंदे। वरेल खान चवंदो त हा पुट सिकंदर मूंखे हर हाल में मल्हार ऐं रोशन खे आज़ाद करणो पवंदो। अगरि जेकॾहिं मूं उन्हनि खे आज़ाद न कयो त मां शेर दिल जो कॾहिं बि भरोसो हासिल न करे वठंदुसि ऐं शेर दिल मुंहिंजो भरोसो हासिल करे वठंदो। दोस्तों उम्मीद है कहानी ईंदी आहे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।